नादिन हाला में वधण समाजी बुराई ऐं बदअमनी जे ख़िलाफ़ मटियारी अवामी इत्तेहाद पारां प्रेस क्लब हाला ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रिपोर्टर अमजद राजपूत मूजिबि हाला में वधंदड़ समाजी बुराई ऐं बदअमनी जे ख़िलाफ़ मटियारी अवामी इत्तेहाद जे अॻुवाणनि नसीर अहमद मेमण, फ़कीर मोहम्मद लाखो, अब्दुल रशीद ॾेथो, ग़ुलाम मुस्तफ़ा रिंद, साहिब ॾिनो वरिया में ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरनि जो चवणु हो त हाला समेत ज़िले मटियारी में बदअमनी उरूज ते आहे। माण्हू पंहिंजे घरनि में बि महफ़ूज़ न आहिनि। ॾींहुं ॾिठे जो चोरियूं, धाड़ा फुरियूं मामूल बणियल आहिनि। हुननि चयो त रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में बि शहर अंदरि मंशियात, जुआ ऐं फ़ाहिशे जा अॾा सरियाम हली रहिया आहिनि, जंहिं सबबि नौजवान नस्ल तबाही तरफ़ वञी रही आहे। हुननि मुतालबो कयो त हाला समेत मटियारी ज़िले में वधंदड़ समाजी बुराई ऐं बदअमनी ते कंट्रोल करे अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज, जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो, व्हाट्सएप 0333370786, 03333702 516, तालिब हुसैन 031713109660।